जैकबाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखराणी जी रिपोर्ट मुताबिक़ जैकबाबाद सिंध ग्रीन न्यूज़ चैनल जे पहिरीं सालगिरह जे मौक़े ते आज़ाद मीडिया प्रेस क्लब जैकबाबाद में सिंध ग्रीन न्यूज़ चैनल जे पहिरीं सालगिरह जो केक कटण जो पुरवकार प्रोग्राम जैकबाबाद जे ब्यूरो चीफ हाजी गुलाम हुसैन जखराणी पारां मुनक़िद कयो वियो, जंहिं में जैकबाबाद आज़ाद मीडिया प्रेस क्लब जे तमाम सहाफ़ियुनि वॾे तादाद में शिरकत कई, जंहिंमें आज़ाद मीडिया प्रेस क्लब जे सदर नवाब अली लांघा, हाजी गुलाम हुसैन जखराणी, वकार हुसैन कुरैशी, जुल्फ़कार अली सुमरो, मोहम्मद आतिफ शेख, जुल्फ़कार अहमद तश्ती, नसरुल्लाह मीरानी, राशिद अली जोयो, ख़ालिद हुसैन मंझो, डॉक्टर गुलाम नबी पेचुहो, जवादुल हसन सियाल, सालार अहमद सियाल पहिरीं सालगिरह जो केक कटे मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते सहाफ़ियुनि ख़िताब कंदे चयो त सिंध ग्रीन न्यूज़ चैनल जे हिकु बहितरीनु चैनल आहे जंहिं थोरे अरसे में पंहिंजे चैनल ज़रिए ग़रीब ऐं मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण में पंहिंजो वॾो किरदारु अदा करे वॾो नालो कमायो आहे। असीं सिंध ग्रीन न्यूज़ चैनल जे CEO गुलज़ार अमन चांडियो समेत पूरी सिंध ग्रीन न्यूज़ चैनल जी टीम खे मुबारकबाद पेश करियूं था ऐं उमेद करियूं था त सिंध ग्रीन न्यूज़ चैनल हमेशह मज़लूम आवाम जो आवाज़ बणिबो।